हिकिड़ी छोकिरी जी नई नई शादी थी थिए, उनजी साहेड़ी उनखे शादीअ जा मंत्र थी सेखारे, ख़ुशि रहण जा मंत्र। चइजे ॾिस पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि यादि, जेका बि पघार अचे न घोट जी सभु ख़र्चु करे छॾिजांइ। चईंसि छो? चई पैसा न हूंदसि त पोइ ग़लति पासे ध्यानु न वेंदुसि, बार बार वञी दारू बारू न पीअंदो। चई अच्छा ठीकु आहे। ॿियो, जॾहिं बि घरु अचे न थोरो गुस्सो कजांइसि। चई इहो वरी छो? ऑफिस जो टेंशन वधीक हूंदुसि न, बीपी लो थी वेंदो हूंदुसि, उहो न थींदुसि। चई ठीकु आहे। टियों, चई मानी कॾहिं बि सुठी न ठाहिजांइ, ओके ओके ठाहिजांइ। चई छो? मानी सुठी ठाहींदीअं, वधीक मानी खाईंदो, पेट निकिरींदुसि, वरी जिम में वञिणो पवंदुसि, वरी ख़र्चु वधी वेंदे। मानी ओके ओके। चई ठीकु आहे। ॿियो, चई तोखे जेका बि शइ खपे न उनखे पहिरीं चई छॾिजांइ, उनखे सरप्राइज़ तोखे करे अहिड़ो उनखे टेंशन न ॾिजांइ, उनखे टेंशन खां दूरि रखजांइ। चई ठीकु आहे। कॾहिं बि उनखे अकेलो न छॾिजांइ। चई छो? अकेलो वेंदो ॿाहिरि, हिते हुते गटर मस्ती कंदो, तोसां ॿियो कंपेयर कंदो, तुंहिंजो नालो ख़राबु थींदे। ठीकु आहे। ॿियो, हमेशह उनखे लॻे कि उहो इम्पॉर्टेंट आहे, पोइ उनजी हर 15 ॾींहं नज़र लाहिजांइ, जे उनखे लॻे हू इम्पॉर्टेंट आहे ऐं तूं उनजो ख़्यालु करे वेठी। ॿियो, उनखे जॾहिं बि विच विच में गुस्सो कजांइसि, झगड़ो कजांइसि, गुस्सो कजांइसि, जीअं हू तोखे सॉरी चए ऐं सॉरी चवणु न भुलिजे। हिन घोट जी हालति तव्हां ई सम्झो। ओम साईं राम।